अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी झूंगार न्यूज़ सां गॾु मां माशूक अली भुट्टो। नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स मौज़म अली खान अबाई साहब जन उन्हनि जा सरवाणा आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो पार्टी जा कुझु मेंबर असां गॾु मौजूदु आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। तव्हांजो नालो साईं? मुंहिंजो नालो सैयद इमरान अली शाह आहे। जी साईं। मां पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स सां तालुक़ु रखंदो आहियां। तव्हां भाइरनि खे मां ॿुधाईंदो हलां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स जे हवाले सां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ख़राज तहसीन पेश करियूं था ऐं उन्हनि खे भेटा पेश करियूं था ऐं उन्हनि जे हवाले सां असां पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स जे प्लेटफॉर्म ते लाड़काना सिटी में हिकु बहितरीन कन्वेंशन मुनक़द कयो आहे जंहिंजी सदारत करे रहिया डॉक्टर सफदर अली अब्बासी साहब जन प्रेसिडेंट पीपी वर्कर्स एंड बाजी नाहिद खान अब्बासी साहब जेके रहनुमाई मरकज़ी आहिनि ऐं मौज़म अली अब्बासी साहब MP लाड़काना सरदार हाजी मुनवर अली अब्बासी साहब जन जी हिदायतुनि ते सुभाणे 26 डिसंबर 3 बजे कोट दाराब खान खां पंहिंजो रैली निकिरंदी जेकी शानदार रैली कोट दाराब खान खां वठी करे वेंदे शहीदनि जी मज़ार ताईं हाज़िरी भरींदा। उन्हनि खां पोइ कन्वेंशन प्रोग्राम में यकीननि सां शहीदनि खे भेटा पेश कंदा। दादा तव्हां जेको आहे सो पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी में तव्हां हुयो उहो असांखे ख़बर आहे। तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे छॾे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स में तव्हां कॾहिं खां जेको आहे शमूलियत कई आहे? मुंहिंजा भाउ सही था चओ। असीं वर्कर त अॼु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहियूं छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रहनुमा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जन हुया ऐं उन्हनि जा जेके सरवाण हुया शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जन हुया। सो असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स इन जे करे जॉइन कई आहे जो शहीद राणी जो जेको नज़रियो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे अब्बासी ख़ानदान ताईं मिलियो आहे छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकी आहे उन्हनि वर्करनि खे हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे छो जो शहीद राणी जो इहो मंशूर न हुयो त वर्कर खे नज़रअंदाज़ कयो। हालांकि वर्करनि सां प्यार करण वारा इहे भुट्टो ख़ानदान हुया ऐं उहो असांखे साॻियो ई मंशूर अब्बासी ख़ानदान ताईं मिले थो। सो उन ही नवाबज़ादा मौज़म अली अब्बासी साहब जन जी महिरबानी आहे या पंहिंजो मोहबत आहे ऐं भुट्टो फैमिली खे फॉलो कंदड़ असुल में हाजी सफदर अब्बासी साहब या डॉक्टर पंहिंजो सफदर अब्बासी साहब जन जेके आहिनि उहे शहीद राणी जा सचा साथी आहिनि ऐं साॻियो ई नज़रियो असांखे उन्हनि वटां मिली रहियो आहे। इन जे करे असां उन्हनि जे तंज़ीम में हिन वक़्तु PP खे छॾे करे PP वर्कर्स जॉइन कई आहे। वॾी महिरबानी जी दादा। तव्हां छा चवणु चाहींदो इन कन्वेंशन जे हवाले सां? सुभाणे जेको तव्हां 26 डिसंबर ते PPP जेको वर्कर्स कन्वेंशन सॾायो वियो आहे। सर हर साल जीअं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वरसी मल्हाई वेंदी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स जे तरफ़ां, हिन साल बि सुभाणे 26 डिसंबर ते असां पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स तरफ़ां वरसी मल्हाए रहिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर डॉक्टर सफदर अली अब्बासी जी अॻुवाणीअ में MP लाड़काना मौज़म अली खान अब्बासी साहब जी अॻुवाणीअ में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़राज तहसीन पेश कंदासीं। ठीकु आहे, महिरबानी। त तव्हां छा चवणु चाहींदो इन कन्वेंशन जे हवाले सां? साईं सुभाणे हिकिड़ो कोट दाराब खान अब्बासीअ खां या गुज़िरियल घणनि ई सालनि खां डॉक्टर सफदर अली अब्बासी ऐं बाजी नाहिद खान अब्बासी जी अॻुवाणी ऐं हाजी मुनवर अली अब्बासी ऐं MP लाड़कानो मौज़म अली खान अब्बासी साहब जन जी अॻुवाणीअ में रैली निकिरंदी आहे जेकी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी। उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते थी ऐं उते गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 11वीं वरसीअ जे मौक़े ते अरबी लॉन में पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स जे तरफ़ां हिकु बहितरीन कन्वेंशन मुनक़द थियो आहे। असीं हर वर्कर ऐं दोस्त खे दावत ॾियूं पिया जेके शहीदनि सां प्यार करे रहिया आहिनि हिन कन्वेंशन में शरीक थी करे शहीदनि सां प्यार करण जो सबूत ॾींदा। तुंहिंजो शान मुंहिंजो शान मौज़म खान जे नवाबज़ादा मौज़म खान। चवणु आहे
असीं PPP वर्कर जेको आहे कन्वेंशन सॾायो वियो आहे इहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादि में सॾायो वियो आहे ऐं इहा पिणु जेको आहे शहर वासियुनि खे गुज़ारिश कई आहे त वधि खां वधि शरीक थी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा जेको आहे सचा कारकुन थियण जो सबूत ॾींदा। कैमरामैन अली मशहूरी सां गॾु माशूक़ अली भुट्टो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।